ख़तरो न टरियो। जोई जो भांसीदाबाद खां पोइ दादू सां बि सभिनी राब्तो कटिजी वियो। MNवे ट्रेन खे लॻल कारनि जो पाणी दादू जो ही रोड खे ओवरटॉप करण लॻो। बोट जो पाणी चंचाणी शाख सां टकराइजण खां पोइ जो ही कॉलेज वटि पहुची वियो। फाथल माण्हुनि खे कढण लाइ ॿेड़ी सर्विस शुरू। ट्रांसपोर्ट न हुजण सबबि शहरियुनि जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण वॾो मसइलो बणिजी वियो। जो ही ख़ैरपुर नादिर शाह ऐं मेड़माल रहण जो सिलसिलो जारी। शहरी बाज़ारूं वीरान थी वियूं। कारी मोरी वटि लॻल कट वधी केतिरनि ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। FP बंदि, सुप्रियो बंदि ऐं MN ग्रेन ते पाणी जो दबाव बरक़रार। FP बचाव बंदि, सुप्रियो बंदि ऐं MN बंदि ट्रेन खे लॻल कारनि जो पाणी मेहड़ वेझो इंडसाइवे खे ॿोड़े छॾियो। मोटरवे पुलिस लाड़काने खां कराची ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक बंदि करे छॾी। हज़ारनि मुतासिरनि जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली ॾुखियाईनि जो शिकार। पाकिस्तान ऐं गॾियल क़ौमनि बरसाति ऐं ॿोझी तबाहकारियुनि सबबि आलमी बिरादरी खे मदद जी अपील करे छॾी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ॿोझ सबबि पाकिस्तान जा 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। पाकिस्तान खे आलमी बिरादरी जी फौरी मदद जी ज़रूरत आहे। मुतासिर इलाइक़नि जी बहाली ऐं नए तामीर जी ज़रूरत आहे। मौसमियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान में हीट वेव रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। क्लाइमेट चेंज सबबि पाकिस्तान शदीद क़िस्म जी बरसाति ऐं ॿुॾ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जो चवणु आहे त पाकिस्तान में ॿोझी तबाही ते तकलीफ़ पहुती आहे। पनाहगीरनि जी मेज़बानी कंदड़ मुल्क में तबाहकारियुनि ते ॾुख जो आहे। गॾियल क़ौमनि समूरी दुनिया खे पाकिस्तान जी इमदाद जी अपील कई आहे। समूरनि मुल्क जे सहकार सां पाकिस्तान खे ॾुखे वक़्त मां कढी सघिजे थो। पाक फ़ौज जे सरबराह हिकु भेरो ॿीहर ॿोॾि मुतासिर जी इमदाद जी अपील करे छॾी। बरसातनि ऐं ॿोझ सबबि सिंध सभ खां वधीक मुतासिर थी आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में तमनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। दोस्त मुल्कनि समेत सॼे आलमी बिरादरी खे मदद वरिती पई वञे। मुतासिरनि खे पका घर ठाहिराए ॾिना वेंदा जीअं नुक़सान खां बची सघजनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सवाद जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल। सांगड़ वेझो सिंधवाग खे लॻल घारो बंदि न थियो। शहर खे बचाइण लाइ नवाबशाह रोड ते ॾिनल बंदि ते पाणी जो दबाव वधी पियो। प्राण नदीअ जे घारनि जो पाणी मलकानी शरीफ़ ॾांहुं वधण लॻो। जॾहिं वेझो बि प्राण नदीअ खे लॻल 300 फुट जो घारो बंदि थियो। केतिराई ॻोठ ॿुॾी विया। पाणी जे तेज़ वहिकरनि सबबि जुॾो सां मारू रोड टुटण जो ख़दशो। मौसमियात खाते सिंध ऐं बलूचिस्तान में वधीक बरसातनि जी अगती करे छॾी। बरसाति जो नओं सिस्टम सिंध जे सामूंडी पटी वारनि इलाइक़नि ते 14 या 15 सेप्टेम्बर ते असरअंदाज़ थी सघे थो। बरसातनि जो ज़ोर जुलाई ऐं अगस्त जहिड़ो न हूंदो। गुडू ऐं सखर बिराज ते सिंधूअ में मथां दर्जे जी ॿोॾि बरक़रार। तोनसा बिराज ते 4 खां पोइ वेकरा 6,22,095 क्यूसेक रिकॉर्ड। तोनसा जे वेकरान में 18 कलाकनि दौरान 22,000 क्यूसेक बाद रिकॉर्ड कई वई। गुडू बिराज ते सिंधूअ जा वेकरा 5,12,595 क्यूसेक थी विया। सखर बिराज वटि दरिया जा वेकरा 5,03,750 क्यूसेक बरक़रार। सिंध हाई कोर्ट वाहन के कठण खां रोके छॾियो। कमिश्नर सखर ऐं DC सखर के हुक्मनामा जारी। खानवा, मीरवा ऐं टालपुर वॾा वाहन के लॻल कट बंदि कया वञनि। वाहन ऐं शाखनि खे नवां कठण खां पासो कयो वञे। सिंध हाई कोर्ट जो हुकुम। खैरपुर ऐं भरपासी में बरसाति खां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो। औरत समेत वॼणा फौत। केतिराई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरची विया। इस्पताल मुंतक़िल। खैरपुर ऐं भरपासी में गैस्ट्रो पखिड़िजी वई। उडेरो लाल जे ॻोठ हींअर में 2 गैस्ट्रो सबबि नौजवान फौत। कोट लालू जे कोट कमाल मजीदाणो वासी नौजवान इलियास बरसाती पाणी में ॿुॾी वियो।
नौजवान सामान वठण लाइ चलाची वञी रहियो हो त पेर तिरकण सबबि बरसाती पाणी में किरी पियो। थरड़ी मोहब्बत भरिसां सिंध दरिया में बुॾी वियल ऐं ॻोठ पासे नौजवान साहिल चांडियो जो लाश हथायो। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध में चौमासे जी गैर मामूली बरसातनि सिंध खे वॾो मुतासिर कयो आहे। 402 माण्हू फौत ऐं 15 लख घर मुतासिर थिया आहिनि। सिंध दरिया में वॾे दर्जे जी ॿोॾि सबबि कचे वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। सिंध सरकार ॿोॾि मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। पाकिस्तान में ॿोझी तबाहकारियुनि खां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां इमदाद जो ऐलान। अमेरिका, कैनेडा, चीन, तुर्की, ऑस्ट्रेलिया, गॾियल अरब इमारात ऐं आज़रबाईजान पारां पाकिस्तान जी फौरी तौर इमदाद मोकिलण जो फ़ैसिलो। तुर्की ऐं चीन पारां माणियल इमदाद सां भरियल जहाज़ कराची पहुची विया। चीन जे सदर शी जिनपिंग पारां पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि लाइ 100 मिलियन युआन इमदाद जो ऐलान। मेहड़ वेझो कोलाची स्टाफ वटि इंडस हाईवे ते 2 मुसाफ़िर कोचेस पाणी में किरी पियूं। इलाइक़े वासियुनि समूरनि मुसाफ़िरनि खे बचाए वरितो। फरीदाबाद में चंडण बोरी वटि सुप्रियो पंध ते ॿेड़ी ऊंधी थी पई। 4 ॼणा बुॾी विया। ॻोठाणनि 4 ॼणनि खे बचाए वरितो। दादू में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफ़े मां कटौती कंदड़ वधीक 3 एजेंट गिरफ़्तार। पुलिस डिवाइस होल्डर ज़फ़र सोलंकी, शाहबाज़ सोलंकी ऐं सनद सहूलियतकार शकील जमाली खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। ऐं रेती जे ॻोठ अंगण भुटो में बिजली जो करंट लॻण सबबि हिकु ॼणो फौत। 45 वरीअ जे इमाम बख़्श भुटो खे घर अंदरि बिजली ठाहींदे करंट लॻो।